जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं शादिलाल भरिसां ॻोठ केटी फ़क़ीर मीर मोहम्मद लुंड में, जिते असां सां गॾु मौजूद आहिनि फ़क़ीर ज़ुल्फ़िकार अली लुंड, जेको यूनेस्को पारां 2 ॾींहं पहिरीं ऐलान कयो वियो त सिंध जे 5000 साल पुराणो क़दीमी साज़ भोड़ींदो खे आलमी वरसी में शामिल कयो वियो आहे। अचो त फ़क़ीर ज़ुल्फ़िकार लुंड सां ॻाल्हि ॿोल कयूं त यूनेस्को जे ऐलान ऐं क़दीमी साज़ भोड़ींदे जे बारे में कहिड़ा वीचार आहिनि। जी, महिरबानी अदा। असल में ही तमामु हिकिड़ो सिंध जो नायाबु पुराणो क़दीम साज़ आहे ऐं उहो हिन वक़्तु जेको आहे सो तमामु जीअं पुराणियूं शयूं असां खां अॻे ई गुम थी वियूं आहिनि ऐं उन ई हिसाब सां ही बि जेको आहे सो अची आख़िरी पसंदि ते पहुतो। हुनखे हींअर यूनेस्को हिकिड़ो आलमी इदारो आहे, उन्हनि पंहिंजे जेको उन्हनि जो आहे महफ़ूज़ करण जो जेको हिकिड़ो इदारो आहे यूनेस्को, उन ई हिनखे पंहिंजे उन विरसे में शामिलु करे छॾियो आहे। इहा आउं सम्झां थो असांजे लाइ तमामु वॾी हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त हीउ साल अञा जीअंदो, अञा बची पवंदो। की साईं हींअर सोशल मीडिया ते ॻाल्हियूं हलनि पियो त तव्हां हिते नंढनि ॿारनि खे बि जेको क़दीमी साज़ भोड़ींदो आहे उनजी सिख्या ॾेई रहिया आहियो, उनजे हवाले सां तव्हांजो छा चवणु? जी बिल्कुलु, आउं इलाही ॾींहंनि खां सेखारियां पियो हिते। वरी हुकूमत सिंध जेको आहे सो हुननि जी वॾी महिरबानी आहे। पहिरीं बि जेको कुझु थियो आहे उहो हुकूमत पाकिस्तान ऐं सिंध जी हुकूमत जन जे कोशिशनि सां थियो आहे। उन जी करे इहो यूनेस्को में जेको सो शामिलु कयो आहे हेरिटेज में। ऐं हीउ जेको आउं सेखारियां पियो उहो त संपा असांजो सिंध गवर्नमेंट जो इदारो आहे जेको जाम शोरे में खुलियल आहे, पर आउं हिते हिते बि पंहिंजे ॿारनि खे सेखारियां थो ऐं उते बि वेंदो आहियां, महीने में हिकिड़ो दफ़ो उन्हनि खे बि सेखारींदो आहियां। या हाणे जिते बि शागिर्द थींदा, मूंखे उमेदु आहे त मुंहिंजे ॻोठ में वॾो सेंटर खुलंदो। उन खां पोइ बदीन आहे, मिठी आहे, हैदराबाद आहे, इहे सभई डिस्ट्रिक्ट असांखे वेझा आहिनि ऐं नंढा नंढा शहर बि हिते जाम आहिनि। पोइ जंहिं बि ॿार खे जेतिरा ॿार हूंदा उन्हनि खे जेतिरो बि शौक़ु हूंदो उन्हनि खे आउं बिल्कुलु सेखारींदुसि। मुंहिंजी इहा कोशिशि रही आहे ऐं अञा ताईं उहा कोशिशि इनशाला जारी रखंदुसि त हीउ साल जेको आहे इहो वधि में वधि माण्हुनि खे सेखारियां। अच्छा फ़क़ीर साईं, जेको भोड़ींदो मां तव्हां 7 सुर कढिया आहिनि, उनजे बारे में कुझु चवंदो? हा जी बिल्कुलु, छो जो अॻे पुराणे ज़माने में जीअं सुर जेके आहिनि उहे एतिरा न हुआ जेके हाणे हिन वक़्तु सुर थिया आहिनि। उन्हनि सुरनि खे बिल्कुलु मूं जदीद अंदाज़ सां ऐं हिन वक़्तु जेको आहे सो कीबोर्ड आहे या जेके इंटरनेशनल साज़ आहिनि दुनिया जा, उन्हनि सभिनी दुनिया जे साज़नि सां हिन घोड़ी खे वॼाए सघिजे थो। ऐं अव्हांखे वॼाए ॾेखारियां थो। कैमरामैन आफ़ताब बलोच सां गॾु गुलाम रहीम बलोच, महरान टीवी न्यूज़, शादिलारिज।